अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिना व नबीना व शफ़ीइ ज़ुनूबिना अबिल क़ासिम मुहम्मद सुम्मा सलातु वस्सलामु अला अहलि बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन वल्लअनतु दाइमतु अला अअदाइहिम अजमईन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा वयुस्लिह लकुम अअमालकुम वयग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वमन युतिइल्लाह व रसूलहू फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। बरादरान व मोहतरम नाज़रीन व सामिईन, अवां जी ख़िदमत में कलाम पाक जे मुक़द्दस आयात मां एक सूरह अहज़ाब जी आयत नंबर 70 या 71 पढ़ण जो शरफ़ हासिल कयो अथमि। इन आया मुबारका में अल्लाह तबारक व तआला पंहिंजे मुक़द्दस बयानात मां असांखे ॿुधाए थो त ऐ इंसानो, ऐ ईमान वारो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वारो। हे ख़िताब मोमिनन सां आहे। हे ख़िताब जेके ईमान रखंदड़ आहिनि ख़ुदा ते ऐं उन जे रसूल ते ऐं उन जे मुक़द्दस किताब ते ईमान रखनि था। अल्लाह तबारक व तआला उन्हनि सां मुख़ातिब थी चए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वारो, इत्तक़ुल्लाह, तक़वा इलाही खे इख्तियार कयो, मुत्तक़ी थियो, परहेज़गार थियो। इत्तक़ुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा। पहिरियों अल्लाह साईं तक़वा इलाही जे लाइ ॿुधायो त मुत्तक़ी परहेज़गार थियो। मुत्तक़ी परहेज़गार छाखे चइबो आहे? मुत्तक़ी परहेज़गार छाखे चइजे? मुख़्तसिर बयानात जे ज़ेर नज़र तव्हांखे ॿुधायां त मुत्तक़ी परहेज़गार उहा जेको अल्लाह जे दस्तूर, ॿुधायल दस्तूर ते अमल करे ऐं अल्लाह जंहिं शयुनि खां झले थो उहो पंहिंजो पाण खे रोके, ऐं जंहिं शयुनि जो अमर करे थो रब करीम उन्हनि ते अमल करे ऐं उन्हनि खे अंजाम ॾिए। वरी अल्लाह साईं हिते छॾे न ॾिनो, वरी वाज़े तौर बयान करे ॿुधायईं त तक़वा इलाही जा मवारिद कहिड़ा आहिनि। मुत्तक़ी थियण जे लाइ छा करणु खपे असांखे? वॾे में वॾो मसइलो अल्लाह साईं हिकिड़े बयान सां गॾु उन जी तफ़सील बि ॾिनी आहे त जेके इंसान मुत्तक़ी परहेज़गार थियणु चाहिनि था उन्हनि खे कुझु उसूलनि मां जेके हिन आया करीमा में बयान थियल आहिनि उहे अल्लाह साईं ॿुधाए थो। उहे तव्हांजी नज़र पेश नज़र कयूं था, तव्हांजी ख़िदमत में पेश कयां थो त अल्लाह साईं फरमाए थो, क़ूलू क़ौलन सदीदा। मुहिम तरीन जेका शइ आहे तक़वा इलाही जे लाइ हिन आया करीमा में जेका शइ बयान थियल आहे उहा इहा आहे त क़ूलू क़ौलन सदीदा, त तव्हां ॻाल्हाईंदो जॾहिं त हक़ ॻाल्हायो। जॾहिं हक़ ॻाल्हाईंदो त पोइ मुत्तक़ी परहेज़गार थींदो। क़ौल सदीद ॻाल्हाइणु खपे। अल्लाह साईं बयानु कयो आहे त इंसान जी जाम इंसानियत में इंसाननि वटि जेको भलो ॻाल्हाईंदो, हक़ ॻाल्हाईंदो, हक़ ॿुधंदो,
उहो मुतक़ी परहेज़गार आहे। ऐं जंहिं वटि इन आया करीमा में इहा ताक़त बि आहे त रहबर उहो थिए जेको हक़ ॻाल्हाए ऐं हक़ ॿुधण जी तौफ़ीक़ हुजेसि, हक़ ॿुधी सघे, हक़ करे सघे, हक़ खे अंजाम ॾेई सघे। जेकॾहिं रहबरीअत में इहा ताक़त अची वई त पोइ रैयत में बि इहा ताक़त हुजणु खपे त हक़ ॿुधे, हक़ ॻाल्हाए ऐं हक़ सम्झे ऐं हक़ सां गॾु हुजे। जेकॾहिं ईअं कंदो त पोइ मुतक़ी परहेज़गार आहे। त जॾहिं इहो थियणु शुरू थींदो, जॾहिं हक़ ॻाल्हायो वेंदो जामे इंसानियत में, इंसाननि वटि हक़ ॻाल्हायो वेंदो, हक़ ॿुधो वेंदो, हक़ चयो वेंदो, हक़ जी तलक़ीन कई वेंदी, हक़ सां गॾु हुजबो, त पोइ छा थींदो? रब करीम चए थो तव्हांखे हिकु अहिड़ो इनाम ॾींदुमि, मां अहिड़ी तव्हांखे पादाश ॾींदुमि, अहिड़ो इनाम ॾींदुमि, अहिड़ो तव्हांखे ख़ुशबख़्त कंदुमि। हिन दुनिया में बि ख़ुशबख़्त हूंदो, हुन दुनिया में छा थींदो? पोइ हिन आया करीमा में अल्लाह फरमाए थो युस्लिह लकुम आमालकुम, तव्हांजा आमाल जेके आहिनि उहे सालिह थींदा, उहे नेक थींदा, उहे तव्हांजा अमल जेके आहिनि उन्हनि में असरु पैदा थींदो। युस्लिह लकुम आमालकुम। ऐं ॿिए तरह सां तव्हांखे ॿुधायां त जंहिं इंसाननि वटि हक़ हुजे उन्हनि जा ई आमाल सही आहिनि, ऐं जेके हक़ नथा ॻाल्हाए सघनि ऐं हक़ नथा ॿुधी सघनि ऐं उहे दावा कनि त असां मुस्लिह आहियूं, असांजा अमल सालिह आहिनि, क़ुर चए थो इन्हनि जा अमल सालिह न आहिनि। जेको हक़ ॻाल्हाए ऐं हक़ करे उहो मुस्लिह बि आहे ऐं उन जा आमाल रब करीम सही कंदो, दुरुस्त कंदो। पोइ असांखे हिकु अहिड़ी जामे मिलंदी जंहिंजा सभु कम सही आहिनि। वरी अल्लाह साईं फरमाए थो ॿियो जेको तव्हांखे इनाम ॾींदुमि, इन क़ूलू क़ौलन सदीदा जे मुक़ाबले में, हक़ ॻाल्हाइण जे मुक़ाबले में, यग़फिर लकुम ज़ुनूबकुम। ॿियो जेको तव्हांखे इनाम ॾिनो वेंदो उहो इहो आहे त तव्हांजा गुनाह जेके आहिनि उहे माफ़ कया वेंदा। जॾहिं बि चाहियो था, वॾे में वॾो मसइलो इहो आहे असां इंसाननि जो, हिन तरफ़ वॾूं न हक़ ॻाल्हायूं था, न हक़ कयूं था, वरी बि चऊं था असां मुस्लिह आहियूं, असां अल्लाह जे तरफ़ वॾूं, तव्हां ॾे मिसाल तौर ते इस्लाह था कयूं, मुतक़ी परहेज़गार आहियूं। अल्लाह चए थो उन माण्हूअ खे मुस्लिह बि सम्झो, मुतक़ी बि सम्झो, जेको हक़ ॻाल्हाए, हक़ करे, ऐं उन जा छा थींदा? गुनाह बि माफ़ थींदा। यग़फिर लकुम ज़ुनूबकुम। ऐं गुनाह माफ़ तॾहिं घटि तॾहिं थींदा जॾहिं जामे सही हूंदी। जॾहिं असां ॻाल्हाइण भलो कंदासीं त उन में असांजा गुनाह बि माफ़ थींदा। जॾहिं जामे सही थींदी, हिकिड़े मुस्लिह थींदी, हिकिड़े तमामु असांजी रहनुमाई थींदी, त उन जामे में, उन इंसानियत में, जम में हिकु अहिड़ी फ़ज़ा पैदा थींदी जंहिंमें एहतराम हूंदो, जंहिंमें कूड़ न हूंदो, जंहिंमें ठगी न हूंदी, जंहिंमें ग़सब न हूंदो, जंहिंमें बेएहतरामी न हूंदी। अल्लाह चए थो त इंसाननि जी बेएहतरामी न कयो, तव्हांजा गुनाह मां माफ़ करे छॾींदुमि। इहो इस्लाम वारो जामे आहे। ऐं जेके माण्हू मिसाल तौर ते न हक़ ॻाल्हाइनि था, न हक़ कनि था, उन्हनि में कूड़ हणनि था, ग़सब कनि था, चोरी कनि था, ठगी कनि था, जहिड़े बि खाते में हुजनि, जेको बि कमु जेकॾहिं हक़ीक़त सां उहो कमु मुंसलिक न आहे, मिलियल न आहे, त उहो ख़िलाफ़ तक़वा इलाही आहे। उहो मुतक़ी नथो थी सघे। मुतक़ी परहेज़गार उहो इंसानु आहे जेको हिननि मवारिदनि ते, हिननि कमनि ते अमल करे। वमन युति अल्लाह व रसूलहू। वरी आया करीमा जा इहे लफ़्ज़ आहिनि त जेको इताअत करे थो अल्लाह जी ऐं उन जे रसूल जी, व रसूलहू, इताअत करणी आहे। छो जो ॿ मंबा आहिनि। जेको बि तव्हांखे कमु वठिणो आहे, जेको बि हुकुम वठिणो अथव, अहिड़े मंबे, अहिड़े असुल खां वठो जेको तस्दीक शुदा हुजे, ख़ामख़ा अफ़वाह न हुजे, लक ज़बानी न हुजे, ऐं उनजो जेको उनजी गारंटी हुजे। हिते रब चए थो त कलाम इलाहीअ में, कलाम रसूल में गारंटी आहे। सआदतमंद आहे उहो इंसान जेको इताअत करे रब जी ऐं इताअत करे रसूल जी। ऐं जेकॾहिं ईअं कंदो ऐं इन खां ॻाल्हियूं वठंदो,
इन मंबे खां सम्झंदो, इन मंबे खां, इन असल खां, रब खां हुकुम वठंदो, उन ते अमल कंदो, रसूल जे हुकुम ते अमल कंदो, मौला जन फरमाए थो फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा, उन इंसान खे अज़मत इलाही मिलंदी। वॾे में वॾी कामयाबी इहा आहे जो दुनिया में फर्मा बरदार थी रहे ऐं क़यामत में फर्मा बरदार थी उठे। इन जे लाइ इंसान अलाह साईं मोकिलियो आहे त दुनिया में तव्हां वञो कुझु ॾींहं ताईं ऐं उहे अमल करे तक़वा इलाही कयो, तक़वा इलाही खे इख़्तियार कयो ऐं अलाह जो हुकुम मञो, रसूल जो हुकुम मञो। वॾे में वॾी कामयाबी इहा आहे। कामयाबी इहा न आहे त जेको दुनिया में घणो माल कठे करे उनखे कामयाबी आहे। न, दुनिया जूं अखियूं जेके आहिनि, दुनिया जूं नज़रूं जेके आहिनि, उहे इन जूं इज़त कंदियूं त जंहिं वटि माल घणो हुजे, जेको वॾो पैसे वारो हुजे, बादशाह हुजे। न न, रब जे खाते में उहो इंसान इज़त वारो आहे जेको मुत्तक़ी परहेज़गार आहे। ऐं मुत्तक़ी परहेज़गार उहो इंसान आहे जंहिंजी ज़बान भली हुजे, जंहिंजा कम भला हुजनि। फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा, उनखे वॾी कामयाबी मिली आहे। ऐं अलाह साईं वरी सूरह बकरा में अलाह साईं फरमाए थो त जेके मवारिद आहिनि तक़वा इलाहीअ जा, जेके मिस्दाक़ आहिनि, जेके ॻाल्हियूं तक़वा इलाह जूं, अलाह साईं चए थो त उहे बि अलाह बयानु कयूं हिन सूरह करीमा में, सूरह बकरा में। अलाह फरमाए थो ला ताबुदून इल्लल्लाह व इज़ा अख़ज़ना मीसाक़ बनी इसराईल ला ताबुदून इल्लल्लाह। तक़वा इलाही पहिरें नंबर ते अल्लाह जी इबादत खां सवाइ ॿिए जी इबादत आहे करणी। हर नबी जी कोशिशि इहा आहे त इंसाननि खे सम्झाए, हर नबी पंहिंजी क़ौम खे सम्झायो। असां तव्हांखो को अजर कोन था घुरूं, तव्हांखां को माना पैसो नथा घुरूं, असांजो अजर बि रब ते, कामयाबी असांजी अलाह साईं ते, सॼो असांजो अलाह साईं हुकुम ॾिनो आहे। पर ॻाल्हि इहा आहे त ला ताबुदून इल्लल्लाह, हिकिड़ो इहो मज़ाक़ आहे त अलाह जी इबादत खां सवाइ ॿिए जी इबादत न कयो। अहिड़े जी इबादत कयो जेको घटि में घटि सम्झे थो, जेको नफ़ो नुक़सानु पहुचाए थो, उन जी इबादत करणी आहे। इंसाननि खे सम्झाईंदा आया। हिकिड़ी इहो मिसदाक़। ॿियो मिसदाक़ आहे वबिल वालिदैन इहसाना। तक़वा इलाही जी जेकॾहिं तव्हां दावा कयो था त उन्हनि जो मिसदाक़ इहो आहे जेको पंहिंजे वालिदैन जी इज़त बि करे थो ऐं उन्हनि ते एहसान बि करे थो। तक़वा इलाही इहा आहे। उहो वॾो मुत्तक़ी परहेज़गार इंसान आहे जेको पीउ माउ जी इज़त न करे ऐं चवे मां मुत्तक़ी परहेज़गार आहियां, ख़ुदा चए थो इन जी तक़वा क़बूल कान्हे का। वबिल वालिदैन इहसाना वज़िल क़ुरबा वल यतामा वल मसाकीन। यतीमनि जी बि इज़त करे, उन्हनि ते बि एहसान करे, क़रीबनि पंहिंजनि माइटनि मिटनि ते बि बटनि ते बि एहसान करे, उहो मुत्तक़ी परहेज़गार इंसान आहे। इहे तक़वा परहेज़गारीअ जा मिसदाक़ आहिनि। जेको पंहिंजे माइटनि मिटनि सां सही नथो हले ऐं उन तक़वा इलाही दावा करे थो त मां मुत्तक़ी परहेज़गार आहियां, मुयसरु नथो थी सघे। जेको चवे पंहिंजे माइटनि सां माना सही नथो हले, उहो मुत्तक़ी सॾु आहे, हक़ नथसि मुत्तक़ी सॾु आहे। हिन आया करीमा में रब करीम फरमायो आहे ज़िल क़ुरबा वल यतामा, उन्हनि ते बि एहसान कयो। ऐं एहसान जो मतिलबु इहो आहे त हो जेकॾहिं तव्हां सां नेकी न कनि त बि तव्हां नेकी कयो उन्हनि सां, तॾहिं वञी इहो मुत्तक़ी इंसान थींदो, परहेज़गार। मसाकीन जी वक़ूलू लिन्नास हुस्ना। ऐं ॿियो उसूल जेको अलाह साईं हिन में बयानु कयो आहे उहो इहो आहे त माण्हुनि सां बि भलो ॻाल्हायो। जेकॾहिं भलो ॻाल्हाईंदव, एहतराम कंदव हुननि जो, त तव्हां मुत्तक़ी परहेज़गार सॾाया वेंदव। जेकॾहिं तव्हांजे बयान में नुक़्स आहे, बद अख़लाक़ी आहे, बयान में कमाल न आहे, त तव्हां तक़वा इलाही जा मिसदाक़ नथा थी सघो। इंशाअल्लाह दुआ है रब करीम जी बारगाह में त असांखे उन्हनि माण्हुनि मां करार ॾिए जंहिंजी ज़बान भली, जंहिंजी नज़र भली, जेके अलाह जी इबादत कनि था ऐं जेके इंसाननि सां भलो ॻाल्हाइनि था। रब करीम असांखे तौफ़ीक़ ॾिए त अहिड़ा इंसान थियूं। इंशाअल्लाहुल अज़ीज़। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।